पतंग चाईं पाण खे पसी मच में मोट, साहई सुपेरिन जे घिड़त थिए घोट, अञा तूं अरोट खूरे ख़बर न लहीं। सुर यमन कल्याण दास्तान टियो बेत नंबर 12 रसालो शावाणी। पतंग इस्तिलाही माना में परवानू सचो आशिक जेको महबूब जे मथां अची सिर घोरे। चाईं माना चवराईं सॾाईं कोठाईं, मच माना घणी बाहि, बंबट ॼिभी, ॿारण मोट वापसि वरण जी हालत, वापसी। साहई माना सोजरो रोशनाई, तपश बाहि तजलो, सुपेरियन माना महबूबन सजणन, घिड़ दाख़िल थी अंदर वञ, पेही वञ, घोट संस्कृत ॿोली घोटक मां वरितल आहे जंहिंजी माना घोड़ो। घोट जीअं त घोड़े ते चढ़ी शादी करणु वञे थो, उन करे हू घोटक जो घोट बणियो। ही ख़ालिस लफ़्ज़ रुगो सिंधी में मुरवज आहे। घोट जी माना ताज़ी शादी कयल या लाॾो। अरोट माना न, रोट माना पकल मानी, अरोट माना अणपकल कच्चो, अल्हड़ हाम, खूरो बाहि जो वॾो मच, खूरे माना भठे जी बाहि जी आड़ा जी, खूरे ख़बर माना खूरे जी ख़बर, बाहि जे जलाण ऐं साड़ण जी सुध। हाणे चऊं था सिटवार सम्झाणी ते। पतंग चाईं पाण खे पसी मच में मोट, जेकॾहिं तूं पाण खे परवानो यानी सिर घोरींदड़ आशिक थो सम्झी त बाहि जो मच ॾिसी पोइते न मोट। साहई सुपेरिन जे घिड़त थिए घोट, सुपेरिन जी सुहाई में जानब जो जलवो पसी अंदर घिड़ी पओ। अञा तूं अरोट खूरे ख़बर न लहीं, अञा तूं अणॼाण अलड़ आहीं, इश्क जी आग जी तोखे ख़बर नाहे। हक़ लतीफ़ सच लतीफ़।